जी गुंजाइश है। कोड़े में एब्जॉर्ब करण जो वक्त गुजरी चुको। हाँ ये अदा तव्हां वेही रहो महिरबानी वेही रहो। तीअं इहा थी खुराक जी ॻाल्हि। ख़्याल भी आहिनि। हर उहो माण्हू भले केतिरी बि हुजेसि उमिरि उहो पोड़ो आहे जेकॾहिं हुन वटि नयनि ख़्यालनि जी जाइ कान्हे। हर उहो माण्हू नौजवान ऐं यंग ऐं शागिर्द आहे जेको नवनि खाधनि वांगुरु नवनि ख़्यालनि खे भलीकार चवे। जेको माण्हू चवे थो कुझु कोन थींदो माना पोड़ो थी चुको। जेको आसपास भले 15-10 सालनि जो हुजे जंहिंखे चवनि ही कुझु ई कोन थींदो माना ख़तम लाला माल ख़लास माना वियो। इंसान है कायनात है हज़ारे लखे साल में सफ़र है जे कुछ ही कोन। अब हिन छोकरे खे पढ़ाईंदे कुछ ही कोन थींदो। हिन न्याणीअ खे पढ़ाईंदे कुछ ही कोन थींदो। छा बि करे वठे नौकरी कोन मिलंदी। केॾो बि इम्तिहान ॾे पास कोन थींदे। छा बि कर ही छित वहण कोन छॾींदी। हिन ज़मीन मां कुझु ॿ पैसा कोन मिलंदई। तुंहिंजो कारोबार कोन हलंदो। तू स्कॉलरशिप कोन थी हासिल करे सघी। तुंहिंजी सुठी शादी कान थींदी। तुंहिंजो सुठो घर आबाद कोन थींदो। कहिड़ी 80 सालनि जो हुजे कहिड़ी 10 सालनि जो हुजे ईअं चई माना उहो पोड़ो आहे। ज़हनी तरह कुंद ज़हन आहे कंहिं कम जो कोन्हे। जेको माण्हू चए थी पवंदो करे विझंदासीं कोशिश कयूं था। मुश्किल आहे चैलेंजिस आहिनि पर थी वेंदो। ॿ विखूं खणूं था भरी खणूं था पुॼी पवंदासीं। पहिलो 2 विखूं आहे हिम्मत कर कदम वधाए हल कोशिश कर जुस्तजू कर जिदोजहद कर निकिरी पओ थकज न सुस्ती न कर चढ़ी पवंदे उहो नौजवान। वञी घर ॾिसो ही जेके अदियूं वेठियूं आहिनि ॿार तव्हांजे घर में केरु केरु आहे जा चइजोसि न वॾनि जो हया कबो आहे। ॾिसजो कहिड़ो पंहिंजे घर में पुफी चाची मामो मामो नानो ॾाॾो कहिड़ो आहे। अबा कुझु ई कोन थींदो। अबा फलाणे छोकिरो वञे पियो शहर अबा कुझु ई कोन थींदो। अबा जिदोजहद पई थिए सियासत इनकलाब अबा कुझु ई कोन थींदो। बाबा छोकिरे हिमत कई आहे नारा जुलूस आहे कुझु ई कोन थींदो। बाबा ही हुकूमत वरी ॿी ईंदी कुझु ई कोन। बाबा अस्पताल वठी हलो कुझु हाणे ॾींहं पूरा थिया पिया प्यालो करे वेंदो कुझु ई कोन थींदो। हरूभर रुपया दवाउनि ते ख़र्च कयो कुझु ई कोन। हा बसि मरण में हाणे छॾियो हाणे दुआ कर बाबा दुआ कर दुआ कर दुआ कर बाबा दुआ कर हलण वारो माना इहो पोड़ो आहे ख़तम आहे कुंद ज़हन आहे कंहिं कम जो। दुनिया में जेके वॾा कम थिया आहिनि साइंस में अदब में इल्म में से उन्हनि माण्हुनि कया आहिनि जिन ख़्वाब ॾिठा। मूंखे ख़ुशी थी जो बांझंद में हिकिड़ो नंढड़ो शहर इग्नोर थिए उते अहिड़ो मेलो लॻे। उन मेले में ही 100 जे तइदाद में न्याणियूं वेठियूं हुजनि। न्याणियुनि जो तइदाद ॾिसो एतिरियूं न्याणियूं त सियासी जलसनि में गॾु थींदियूं आहिनि जॾहिं बसूं ट्रकूं बंदोबस्त हूंदा आहिनि। ऐं सभु शागिर्द न्याणियूं जेके वेठियूं आहिनि उन्हनि मां 95% जी एज आहे 14-15 खां वठी 18-19-20 साल। यंग यूथ सिंध जूं मुस्तक़बिल जूं धन्याणियूं सिंध जे मुस्तक़बिल जूं मालिकाणियूं सिंध जे मुस्तक़बिल जूं ओनर्स उहे वेठियूं आहिनि। तंहिंजे करे मुंहिंजे लाइ इहो एज़ाज़ आहे तव्हां सां ॻाल्हाइण। ऐं तव्हांखे ॿुधाइण चाहियां थो दुनिया में वॾा किताब कहिड़ा आहिनि। तव्हां मां केरु शायदि नॉवेल्स जो नालो वठे। वॾा किताब ही जे छोकिरी सवेल ॻाल्हाए वई आयशा इनखे मूं अजरक छो पाराई। इन करे न त को तकरीर कई इन करे बि न त छोकिरी हुई इन करे बि न त को लतीफ़ साईं ते ॻाल्हाई। इन करे जो हुन जेको ॻाल्हायो पिए हुनजी बॉडी लैंग्वेज मां हुनजे मुंहं मां हुनजे हथनि मां लॻो पिए जे ॻाल्हि सम्झियल आहे सो तव्हांखे सम्झाए रटे कोन आई आहे ॻाल्हि सम्झी आई। रटे कापी करे सॼो पाण हिकिड़ो नसिल पैदा कयो आहे उहो वेठो सॼो ॾींहुं पढ़े। One night Abu bin Adam was deep sleep. One night Abu bin Adam was deep. Suddenly awoke and saw that there was an angel sitting writing something in golden book. A star plus B star equal to A. Star of the first fruit plus star of